न्याणी वॾी थींदी नंढे कंध भॻी ॼाए ॼम मूंसां अहिड़ी हिरियर हुई तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां 13 सालनि जी जेसि ताईं हुई न तेसि ताईं मूंसां गॾु ई सुम्हंदी हुई हिनखे राति जो माना पपा मां ॿाहिरि वेंदो हुउसि प्रोग्रामनि लाइ बीमार थी पवंदी हुई ऐं जेतिरा ॾींहं उते आहियां राति जो रोज़ दुकान तां घर अचां वो मुझे आदत होती भाई आज तक तक चैनल वधी तो मशहूर न्यूज़ हलाए वेही रहंदुसि मां ॾिसंदुसि आज तक हीअ वरी ॿुधाईंदी अभी तक मूंसां गॾोगॾु अची वेंदी हा ॿुधाईंदी अभी तक माना पप्पा अॼु आहे न मम्मी कपिड़नि वारी धोइण वारी माई सां मिली पई हा आज बासण मलण वारी असांजे बाज़ू झेड़ो कई मां सॼे ॾींहुं या मम्मी ते चप्पल जी पटी टुटी पई अभी तक अरे हाणे मूंखे हेर इहा पियल ॾिसां आज तक ॿुधां अभी तक तॾहिं मूंखे उहो आज तक सम्झ में अचे हिकिड़े ॾींहुं ईअं दुकान तां आयसि वेठी पासे में ॻाल्हाए न पई मूंखे चिड़ण थी थी मूं पुछियो मुंहिंजो बेटा छो सोना जी ॻाल्हि आई कोन थी तॾहिं हिन जी उमिरि 7-8 साल ॻाल्हाई छो कोन थी चई बसि पप्पा ठीकु आहे मर्ज़ी ॻाल्हाई केॾां वेंदी हिनखे थोरी सड़ंदी वरी मां ॾिसां आज तक पर कुझु हराम जो हिकिड़ो अखर को सम्झ में न अचे वरी बि आहियां ऐं ॾिसी वरी मूंखे घूरे पई मुंहिंजो पुटु तोखे मम्मी कुझु चयो आहे ॿुधाए त मां हुनजो कंध भञांसि चई न पप्पा मुंहिंजो भला भैया कुझु चयो अथई हा उहो कासाई आहे चयो न पप्पा तूं ॻाल्हाई छो कोन थी कंध भॻी ॻाल्हाए त मूंखे त कुझु आज तक सम्झ में अचे न्याणी न ॻाल्हाए वरी ॻाल्हाईंदी केॾां सुम्हणो त वरी मूंसां गॾु अथसि वरी टे मिंट ते मूंखे आंधमान थी विया भई छो कोन थी ॻाल्हाए नेठ पुछोमांसि मुंहिंजो पुटु ॻाल्हाई बि कोन वेठी ऐं घूरे रुॻो पई मूंखे ॾिसी भले ॾिस पीउ ई को पाड़े वारो कोन्हे हा ॾिस भले पर घूरे छो वेठी ॾिसी ऐं ॻाल्हाई छो कोन थी चई पप्पा अॼु आहे न असांजे टीचर चई छॾियो हो त सुभाणे अचो त चरनि जे विषय में हिकिड़ो निबंध लिखी अचिजो इन करे पई तव्हां सचपच न्याणियूं आहिनि घर में तॾहिं तूं चरियो करिजे वञनि थियूं घर खे छॾे त आखी बाकी चरियो थियूं करे वञनि हिकु राजा खे पुटे जी औलाद कोन हिकु न्याणी ॼावसि सालनि खां पोइ उन न्याणीअ में प्राण फासी वियसि ऐं राजा जो हाणे औलाद में छोकिरो त आहे कोन जंहिंजे लाइ राजा ई छॾे वञे न्याणी त वेंदी पंहिंजे घर पढ़ंदी त धर्मी राजा थी पियो माना जेको बि अथसि लुटाइण लॻो उनजे लुटाइण जे चकर में भॻवान बि अची वियो भॻवान अची दर्शन ॾिनसि माना उनमें सपने में चई भई जेको तोखे खपई सो घुरी वठ मां तुंहिंजे इन देश भक्तीअ सां राज़ी आहियां तोखे तुंहिंजे देश जा जेके माण्हू आहिनि सभु सुखी आहिनि तो मां जेको खपई सो घुरी वठ राजा खे भला छा दिमाग़ में सोचियो चई पोइ हीअं कर भॻवान ईअं त सभु कुझु तुंहिंजो ॾिनल आहे पर वरी बि हाणे मुंहिंजे हथनि में अहिड़ी शक्ति बख़्शे ॾिस बख़्शे छॾ जो जंहिं शइ खे मां हथु लॻायां उहा शइ सोन जी थी वञे भॻवान सपने में चई तथास्तु भॻवान गुम हिन जी अखि खुली त पहिरीं त जे पलंग ते पियो हो उन पलंग खे हथु लॻाई सोन जी थी भितियूं छितियूं पंखा एसियूं सॼे महल में सुबुह 6 खां 9:30 ताईं सॼे महल खे सोनो करे विधई एतिरे में न्याणी उथी न्याणी त नियम पप्पा सां भई पप्पा मां गॾु सुम्हंदा आहियूं ऐं पप्पा केॾां वियो उहा वरी ॻोल्हण निकिती पीउ खे ॻोल्हींदे दोस्तो वो रड़ियों कंदी अचे पप्पा 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 ऐं हेॾा पप्पा जी जेका हालत थी आहे उहो परमात्मा खे प्रार्थना थो करे त मुंहिंजा मालिक इहो जेको तो मूंखे वरदान ॾिनो आहे जंहिं शइ खे हथु लॻायां उहा शइ सोन जी थी वञे बसि उहो वरदान मूंखे न खपे वापसि वठी छॾ छो जो हीअ न्याणी जेका मूंखे ॻोल्हींदी अचे पई पक मूंखे
मुझे सीने से अची लगंदी जेकरे सीने से लगी त इहा सोन जी थी मुझे मालिक मुखे यो वरदान न खपे न्याणी अचे पई डोड़ू पाईंदी ही पी पियो झले पुट अज मुझे पासे में न अचजा अज मुझी बचड़ी मुझे पासे में न पर ता जेके झलण सा जेके रुकजी वने त उहा न्याणी न थींदी आहे पी झलींदो रहियो ऐं न्याणी अची पी जे सीने सां लगी वई उहा भी सोन जी थी पई तेरी माल उन्हें राजा भगवान के जी भगवान जेको तो मुके वरदान दिनो आयो तो खण खपई थी जेका राजा ही तो मुके बख्शे दिनी आ उहा भी मुके न खपे मुके ये बस न्याणी जेडी हुई ओड़ी करे दे अदा सलाम हिमाद चौदह सभिन के जेके ताजी घर में पुट जमे ताजे परिवार में जेके पुट जमे त खुश थी जो खुशी मनाए जो पर घर जा चार भाती गजी करे मिठो बात कजो यार पर जेकरे ताजे परिवार में के न्याणी जो जन्म थी वने त सजे शहर के मिठो बात कराए जो सजे शहर के मिठो बात कराए जो ताके चंबो लगंदो हो त खिलाण वारो माण्हू आज केड़ा भितिकी पियो पर हकीकत थो न्याणी सभिनी खे वणंदी आहे जेकर इहा ई न्याणी राजा जनक जे घर में हुजे हा न हिक चैन भाग में त राजा रामचंद्र के वनवास न वञणो पिया ऐं जेकर इहा ई न्याणी राजा रावण जे घर में हुजे हा त शायद सीता जो अपहरण न थिए न्याणी उहा शइ आहे मुझे सालों ने रिटायर्ड थो 8 महीना खन अॻु रेलवे में नौकरी हुअसि रहंदा आहिनि आदिवासी इलाइक़े में दाऊद गोदरा ऐं आदिवासियुनि जे लाइ रिटायर्ड जो थियो त हिकिड़ी पार्टी रखी फेयरवेल पार्टी उन में सभु यार दोस्त जेके गॾु नौकरी कंदासीं उन्हनि खे घुराई मिटनि माइटनि खे घुराई असांखे घुराई मां चया कि खणी वञी पहुतुसि जी असांखे कार या मुंहिंजे सहुरे जे गेट जे ॿाहिरि प्यारी मूं वारो विचो सालो ससु दाए कोन वीचारी उहा त सभु 28 साल में मोकिलाए वई सहुरो 85 साल जो पोड़ो अञा पियो आहे त मुंहिंजो विचो सालो वो घर का बाहर पिणस का लिखी पिणस दा अंदर पियो न घर का बाहर पिणस का लिखी गार्डन चवन में असांजो गार्डन दूर थन 8 गमला रखिया बस इहो थियो मानस जो गार्डन अंदर साड़ी ना और इन बाहर में पीलियो चिके गमला जे पासे में पिणस का लिखी उन्हें जो कार ॾिठी थरी पियो सुनिया अथई न कार दीती दिया जन मानस को दिनी हुजे भाई लगे दाजे में बत्ती चटे डोड़ पाती सिद्धो अंदर भगवती पप्पा जब न्याणी पी के मरंदी न पप्पा 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 जया दीती आई है मैं मुझो वायड़ा चो जया जिंदड़ी आई है भाई पिणस में मेरा प्राण अची विया पिणस भगवान जो कसमो चलो लठ ते रंगा पर मेरी लठ ही खण भूलजी हाँ मैं मिल्खा सिंह थी पियो हाँ वो अंतरा भगवान हेडा जया बुद्धो मुझो पी पोड़ो सैकी न पए वो हरी कार मां लथी सामान के छदे वठी डोड़ पाते ई और ता पीटी उषा हाँ तू चुपी है कहां मैं भाई जे का डोड़ पाते त किनी जो भेटो जेको थियो मेन गेट जेको अंदर घिड़ण जो उते चपड़ी पिया हिक ॿिए खे ॼण 39 सालनि में पहिरियों दफ़ो उहा धीअ घुराई हुजे बस हिक ॿिए खे चपड़ी पिया जेको रोए मुंहिंजी बचड़ी मुंहिंजी मिठड़ी
मुझी सता करी मुझी साईं दीदी ए मुझी भले में भली ए मुझी मिठे में मिठी ए मुझी सुठे में सुठी ए मुझी ऊंचे में ऊंची मुझो लुच्चे में लुच्ची बाकुड़ दी खबर कोतरी के ही अब जो प्रसा जो वो चंपड़ी जी का रुपया पापा 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 ये मुझे पढ़े रे पकड़े दे आई जब खुश थी कच्ची से रोए रोए जो कर मतलब हमें भाई ही तो एक में भागी पाए बिछाए तो नेचुरली मां जया ने पूछा तो मुझे सवरे जी गिची पुठे पासे मां चार सामान बकुलन दे लड़का है बाउन में मुझे कुला छिड़ी गया पर ही छड़ी नहीं 8 मिनट थिया मां पे दिल में ख्याल किया मुझे छड़ी से पोड़ा तो मां द पेरे पवई उनके छड़े न पण मुखे इंदिराती पात हिती परमानंद सच कंद भगा तू भागन वारो ईड़े तू असा के घर जी गाय खणी वे ये चिंग तंतण पे थिया भगवान जो कसम अखिया दोडाई बाहर लड़की आया वो वापस फिट गए मुझे छाची हा तू असा ने घर जी गाय खणी वे इना खार लगा मुझे कोढ़ार को तुम के वाला ऊंधे में गज भगवान कसम पर बारो ये ब्लैंकेट में जींदा बार ठोसाण बजी वनी गाय खड़ी वनी गाय खड़ी में हां गाय खड़ी में अरे हां त छोरिया डांग तो थी पया गुड़ दी खबर कोतरी परदा ये गाले ता याद आई त न्याय के की मिठी मुझे दिखे ये हियो मुनी दादली मुझे मिठिया हर का दुनिया की जात में आई जी दादली जी दिया